नवाब अकबर खान भुगटी वटि हिकिड़ो दीवान कम्युनिटी सां तालुक रखंदड़ हमरा शिकायत खणी आयो त नवाब साहब तुंहिंजे बिरादरी जे फिलाणे माण्हू मुंहिंजे न्याणीअ जे इज़त में हथ विधा आहिनि। मां तो वटि शिकायत खणी आयो आहियां नवाब साहब, मुंहिंजी दाद फरियाद कयो। नवाब साहब सॼे इलाइक़े में पड़ो घुमायो, राज भाग कठे कयई, दीवान खे चई त ॿिए ॾियारे तुंहिंजो फ़ैसिलो आहे, अचिजांइ उतां अॻिते। सॼे बिरादरी खे बि ॿुधायईं त तव्हां बि गॾु थिजो। सॼे बिरादरी खे गॾु करे उन मुजरिम खे साम्हूं विहारे, हेॾां दीवान खे साम्हूं विहारे मुजरिम खे चयई त ही हमरा तुंहिंजो शिकायत खणी आयो आहे, ॾोह क़बूल करी थो या न? हुन मुजरिम चयो त जी साईं मां ॾोहारी आहियां। जी हाणे ॿुधाए त कहिड़ी सज़ा ॾिजे तोखे? तो मुंहिंजे फ़ैसिलनि जी खिलाफ़ वर्ज़ी कई आहे। हाणे मुंहिंजो फ़ैसिलो इहो अथई, मां पाण तोखे ॿुधायां थो, या गोली क़बूल कर या मुंहिंजो सूबो छॾे वञ। क़बूल अथई या न? जी साईं मूंखे गोली न हणो, बाक़ी मां ॿीहर वरी हिन सूबे में दाख़िल न थींदुसि। तारीख़ पढ़ी ॾिसो, नवाब अकबर खान भुगटी शहीद थी वियो, अॼु ताईं उहो हमरा बलोचिस्तान में दाख़िल न थियो। is after our national wealth, our Baloch national wealth.